अस्सलाम नाज़रीन, मां हमारा जो होस्ट अब्दुल कयूम डायरी हमारी सीरिया प्रोग्राम पिन पॉइंट नाज़रीन इन प्रोग्राम में असां मुख़्तलिफ़ इशूज़ ते जेको आहे सो ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं ऐं अॼु बि हिकु अहम इशू आहे। यकीनन तव्हां सोशल मीडिया या ख़ुदि अखियुनि सां ॾिठो हूंदो त जेके नंढड़ा ॿार आहिनि, मासूम ॿार जंहिंजी उमिरि रांदि खेॾण जी हूंदी आहे, उमिरि हुननि जी एजुकेशन हासिलु करण जी हूंदी आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पए तव्हां अहिड़ा खोड़ सारा ॿारनि खे ॾिठो हूंदो जेकी ॿार जेके आहिनि उहे किथे तव्हांखे गैरेज में नज़र ईंदा, किथे तव्हांखे कंहिं शॉप में नज़र ईंदा, किथे तव्हांखे अहिड़े कंहिं दुकान में नज़र ईंदा जेकी मतिलबु उन्हनि जी उमिरि खां बि वॾो कमु हूंदो आहे, पर पोइ बि उहे नंढड़ा ॿार जेके आहिनि उहे कुझु घरनि जे इशूज़ जे करे ऐं घरनि में जेके उनजे वालिदेन वटि जेके पैसा न हुअण जे करे जेको आहे सो या शऊर न हुअण जे करे जेको आहे सो उन्हनि खे उन्हनि दुकाननि में शिफ्ट कयो वेंदो आहे। ख़ासि तौर ते गुरबत जेका आहे उन्हनि जे करे काफ़ी ॿार जेके आहिनि मासूम ॿार जेकी आहिनि उहे उन्हनि दुकाननि में वञी करे उते कमाईंदा आहिनि ऐं पंहिंजी जेकी ज़िंदगी आहे उहा इनखे मां एतिरो क़दुरु चई सघां थो त उहे ज़ाया कंदा आहिनि। छाकाणि त जेकॾहिं कुझु वालिदेन वटि जेकॾहिं शऊर न आहे त उन्हनि खे असां ॿुधाईंदा हलूं त ॿारनि खे इन्हनि कमनि ते मोकिलण खां अवल गवर्नमेंट जेके इंस्टीट्यूशन्स आहिनि उन्हनि में तव्हां पढ़ाए सघो था, पर ईअं नथो थिए। कुझु रेशियो ज़ाहिरी आहे, गुरबत बि आहे, कुझु रेशियो जेको आहे उन्हनि लाशूरी बि आहे। त इन्हनि सॼी सूरताल ते ॻाल्हाईंदासीं त ॿारनि खे जेके आहिनि सो कहिड़ा हक़ ॾेई सघूं था ऐं ॿारनि जे लाइ जेके आहिनि सो जेकी लॉज़ आहिनि उहे जेकी प्रोटेक्ट कनि था उहे कहिड़ा कहिड़ा लॉज़ आहिनि। त असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे शेर हुसैन लगाई साहब, एडवोकेट आहिनि। वेलकम टू शो। अच्छा शेर हुसैन, यकीनन तव्हां मुंहिंजे इंट्रो खे सम्झी विया हूंदो त अॼु जी जेका टॉपिक आहे असांजी जेका मेन टॉपिक आहे उहा ॿारनि जे हक़नि जे हवाले सां आहे, त उन जेकी क़ानूनी जेके आहिनि सो तक़ाज़ाऊं कहिड़ियूं आहिनि, उनखे प्रोटेक्शन कीअं थो करे सघिजे। त इन में हिकिड़ो सुवालु आहे त सिंध में जेकी मुलाज़मत आहिनि उन्हनि खे जेकी गैर क़ानूनी करार ॾिनो वञे कॾहिं? जी अच्छा, फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू सो मच फॉर हैविंग मी कयूम साहब। सिंध असेंबली मां 2017 वारे साल में हिकिड़ो ॾाढो सुठो कानून पास थियो हुयो त ॿारनि जी जेका मुलाज़मत आहे उन्ही खे मना करण जे लाइ ऐं उन्ही खे पाबंदी हणण जे लाइ उन्ही जे लाइ सिंध प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन एक्ट आहे 2017 जो। उन्ही जे तहत जेके ॿार आहिनि, कहिड़ो ॿार जेको आहे उहो माना करे सघे थो, कहिड़ो नथो करे सघे, ॿार जी डेफिनेशन छा आहे उन्ही में। त असां वटि जेको आहे न अमूमन इहो ई सम्झो वेंदो आहे त 18 सालनि जो आहे त जीअं 18 सालनि जो जेसि ताईं हू 18 जो नथो थिए तेसि ताईं हू माइनर में अचे थो, वरी जीअं 18 खां टिपे थो त पोइ हू जेको आहे उहो माना मेजर में अची सघे थो। त इहा इन्ही जेको कानून जंहिंजो मां हवालो ॾिनो सिंध प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन एक्ट 2017 सिंध असेंबली मां जेको पास आउट थियो, इहो इन कानून खे जेको आहे जेको असांजो मौज़ू आहे इन खे डील थो करे। अच्छा, उन सां गॾु हिकिड़ो ॿियो सुवालु आहे त अकॉर्डिंग टू मतिलबु दिस लॉ हू इज़ कंसीडर्ड अ चाइल्ड? अच्छा बिल्कुलु। अच्छा हिन कानून जे मुताबिक़ जेको 2017 जे एक्ट जो मां हवालो ॾिनो, इन्ही जे मुताबिक़ हिन में ॿार जूं ॿ कैटेगरियूं रखियल आहिनि। अच्छा, हिकिड़ो उहो ॿार आहे जेको 1 खां वठी 14 सालनि जो आहे, ठीकु आहे। हाणे 1 खां वठी 14 सालनि जो जेको आहे उहो ॿार आहे जेको किथे बि कंहिं बि क़िस्म जी का बि मज़दूरी, कंहिं बि क़िस्म जो को बि पोरियो कंहिं बि जॻह ते करे ई नथो सघे। वाइलेज इन ते अॻिते हली असां प्रोग्राम में डिस्कस कंदासीं त 14 खां वठी करे जेको 18 ताईं जो आहे या 17 साईं जो आहे, छो जो 18 जो जीअं थींदो आहे मेजर थी वेंदो आहे, त उन्ही खे थोरी घणी रिआयत ॾिनी वई आहे। उहो ई अॻिते हली करे असां डिस्कस कंदासीं इन कानून में त कहिड़ी शइ जेको आहे न उनखे रिआयत ॾिए थी। अच्छा, इन में हिकिड़ो कुझु इहो बि आहे त एडोलसेंट जेको आहे सो उनजी डेफिनेशन छा आहे उनखे सम्झण लाइ? बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां ॾाढो सुठो इहो वर्ड यूज़ कयो जेको हिन कानून जे सेक्शन 2A आहे, सेक्शन 2A, उन्ही में इहो वाज़े तौर ते इहा जेका लफ़्ज़ आहे एडोलसेंट उन्ही जी डेफिनेशन वाज़े कई वई आहे त उहो ॿार जेको 14 खां वठी करे जेॾी महिल 14 सालनि जी उमिरि क्रॉस थो करे ऐं 18 जो नथो थिए, इहा जेका विच वारा 4 साल हूंदा आहिनि, इन्ही उमिरि जे ॿार खे एडोलसेंट चयो वेंदो आहे। इन्ही जेको उमिरि जो ॿारु हूंदो आहे इन खे एडोलसेंट चयो वेंदो आहे। पोइ उन्ही में थोरी घणी इहा रिआयत आहे त हूअं जेको आहे फॉर एग्ज़ाम्पल अहिड़ी का जॻह जंहिं ते उन जे नशो नुमा ते को फ़र्क़ु न पवे, को हज़ार्डस सब्सटेंस न हुजे, कोई अहिड़ो ज़हरीलो मादो या मवादु न हुजे जिते हू कमु करे, पर हू जीअं नंढिड़ो हिकिड़ो ऑफिस वर्क थींदो आहे उन्ही खे हिन कानून जे मुताबिक़ थोरी घणी इजाज़त ॾिनल आहे जंहिंसां उनजी बहितरी अची सघे, त उन खे एडोलसेंट चवंदा। अच्छा, इन खां अलावा ॿार तव्हां ॾिठो हूंदो त यकीनन जेके आहिनि सो तालीम पढ़ाइण जे बदिरां जेको आहे सो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते
हाणे हिकिड़ो त इंस्टीट्यूशन न आहे जंहिं ते असां वेही करे ॻाल्हायूं मुनासिब ई न आहे त कंहिं इंस्टीट्यूशन खे असां टारगेट कयूं, असांजो इहो कतई इहो जेको आहे सो मतिलबु न आहे। पर मुख़्तलिफ़ जेकी जॻहियूं आहिनि, कहिड़ियुनि जॻहियुनि ते जेको आहे सो ॿार खे जेको आहे सो नौकिरी करणु, मुलाज़मत करणु जेको आहे सो मनो आहे सख़्तु। अच्छा, अमूमन तव्हां मुआशिरे में बि ॾिठो हूंदो, असांजे व्यूअर्स जेके आहिनि उन्हनि बि मुआशिरे में ॾिठो हूंदो त असां वटि जेके फैक्ट्रियूं आहिनि या ॿियो वरी जेके सिरनि जा भट्टा थींदा आहिनि, खुरा थींदा आहिनि, उन्हनि ते उन खां अलावा जेको आहे उहो माना अहिड़ियूं के आतिशगीर मवाद जिते माना को पटाखा ठहंदा हुजनि, को अहिड़ो मवाद ठहंदो हुजे जिते उन्हनि जी सिहत ते, जिते उन्हनि जी बॉडी ते, जिस्म ते ऐं उन्हनि जी जेका ग़िज़ाइयत अमल आहे उन ते इफेक्ट पवे, इन ते तमामु घणी जेको आहे उहो मना कई वई आहे। जेको आहे उहो माना अच्छा इवन दो असां वटि जेके न उहे सफ़ा नंढड़ा छोकिरा तव्हां ॾिठो हूंदो जेके क्लिनिक्स आहिनि उन ते रखियल हूंदा आहिनि, उन ते बि उहे नथा अची सघनि, न सिर्फ़ु जेके भट्टा आहिनि या ॿियूं जेके फैक्ट्रियूं आहिनि उन्हनि ते, पर जेके नंढड़ा छोकिरा हूंदा आहिनि जेके सफ़ा माना मासूम हूंदा आहिनि 14 खां घटि, उहे जिते माना सर्जिकल आलात हुजनि, जिते सिरिंज हुजनि था या ॿियूं शयूं हुजनि, काफ़ी बीमारियुनि फैलण जो बि ख़दशो हुजे थो, त उते बि हू जेके आहिनि उहे नौकरियूं नथा करे सघनि, कंहिं बि क़िस्म जी पोरियो नथा करे सघनि। असां अक्सर के तौर ते ॾिठो हूंदो न त तव्हां बि ॾिठो हूंदो जॾहिं असां क्रॉसिंग कंदा आहियूं कंहिं रोड खे ड्यूरिंग राइडिंग या ड्राइविंग जे, त उन में कुझु अहिड़ा बि ॿार हूंदा आहिनि जेकी पंचर वारी दुकान ते हूंदा आहिनि, जिते गाॾी जा जेके टायर हूंदा आहिनि उनखे ज़ोर ॾेई करे पाने सां जेको आहे सो उन टायर खे जेको आहे खोलींदा आहिनि, पर हालांकि उहो उनजे कद बुत खां वधीक हूंदो आहे, छाकाणि त उहो ज़ोर ॾींदा आहिनि वीचारा। त इन ते छा कानून इन ते अञा वधीक जेको आहे सो मां चवंदुमि त थोरो डिटेल में इनखे सम्झाइजो इन में, त इनखे मनो करण जे लाइ कहिड़ा तरीक़ा इख़्तियार करे सघंदा, उन लाइ कानून कहिड़ो आहे? बिल्कुलु बिल्कुलु साईं, इन जे हीउ जेको कानून आहे पंहिंजो 2017 वारो एक्ट, सिंध प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चाइल्ड एक्ट 2017 जी, इन कानून में वाज़े तौर ते लिखियो वियो आहे त जेके असां पहिरीं जिते कमु नथो करे सघे उहे, या जंहिंजो मिसाल तव्हां ॾिनो जीअं पंचर वारियूं दुकानूं हूंदियूं आहिनि उन ते उहा अहिड़ा औज़ार जेके हुनजे लॻाईंदा आहिनि वग़ैरह, हू फोर्स लॻाईंदा आहिनि, कंहिंमहिल हथ सां लॻाईंदा आहिनि, कंहिंमहिल पेर सां त उहो लॻाए नथा सघनि, अहिड़ो ॿार हूंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु, त उन्हनि खे सख़्ती सां मना कई वई आहे। न सिर्फ़ु मना कई वई आहे, अगरि जे अहिड़ो को दुकान वारो आहे या अहिड़ो को जेको आहे उहो दुकान जो मालिक आहे, ओनर आहे, उहो अहिड़नि ॿारनि खे रखे थो त उहो बि हिन कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे थो ऐं हिन कानून जे तहत हुनजे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई ज़रूरु थी सघे थी। अच्छा, इन जेकी कानूनी कार्रवाई मां ॿुधाई, मिसाल तौर जेकॾहिं ॿारु आहे उहो फैक्ट्री में कमु करे थो, ॿारु आहे कंहिं शॉप में कमु करे थो, ॿारु आहे कंहिं मार्ट ते कमु करे थो, को ॿारु आहे को पेट्रोल पंप ते कमु करे थो या मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते कमु करे थो, त उन में जेको मासूम ॿारु आहे, नंढो ॿारु आहे, उनखां जेके कमु वरिता वेंदा आहिनि, त उन में उनखे बचाव जे लाइ कहिड़ा कानून जेके आहिनि सो मौजूदु आहिनि जेके उनखे प्रोटेक्ट कंदा ख़ासि तौर ते? बिल्कुलु बिल्कुलु, अच्छा हाणे अमूमन असां कानून जो ज़िक्र त ऑलरेडी करे चुका आहियूं, इहो ई एक्ट आहे जेको इन खे बचाव करे। उनमें सज़ाऊं जेके आहिनि उहे कहिड़ियूं? बिल्कुलु बिल्कुलु, हाणे ॿ शयूं मेन आहिनि। हिकु ॻाल्हि त हाणे अगरि जे करे थो त कंहिंखे ख़बर थी पवे, या उहो छोकिरो ख़ुदि आहे या उन मालिक मकान आहे दुकान जो, या उनजो उहो किथे जेको आहे उहो माना कंप्लेन करे सघे थो, त कंप्लेन जेका थींदी आहे उहा लेबर इंस्पेक्टर हूंदो आहे उन वटि, या वरी अगरि जेका लेबर जी ऑफिस हूंदी आहे त उन वटि जेको आहे उहो माना दरख़्वास्त ॾेई करे कंप्लेन उन वटि थी सघे थी। सज़ा जेका अॻिते हली करे इन में आहे त अगरि जे उहो साबित थी थो वञे त उन जे तहत जेको आहे उहा तक़रीबन 1 महीने खां वठी करे 6 महीनो जेको आहे उहो क़ैद जी सज़ा बि आहे ऐं उन खां अलावा ॾंड बि आहे। अच्छा, हिन में सज़ा बि आहे, ॾंड बि आहे। इन में सज़ा ऐं ॾंड जे हिसाब सां जेकी आहे हियरिंग्स थींदियूं आहिनि, प्रोसीडिंग्स वग़ैरह, जी, उनमें केतिरो टाइम हूंदो आहे? छा इन लेबर लॉ में जेको चाइल्ड लेबर लॉ में जिते असां ॻाल्हायूं पिया ख़ासि तौर ते, त उन में ॿियनि शनवाइनि खां वधीक टाइम लॻंदो आहे या साॻियो ई प्रोसेस लॻंदो आहे सज़ा अचण में, फ़ैसिले अचण में, या शॉर्ट टाइम में जेको आहे हुन केस खे निपटाए वेंदो आहे? न, हिन खे तमामु प्रियोरिटी बेसिस ते जेको कंसर्न जुडिशियल ऑफिसर हूंदो आहे, जेको जज साहब हूंदो आहे, उहो इन कोर्ट खे, छो जो हिन में माइनर इन्वॉल्व हूंदो आहे, अच्छा, त माइनर खे जेको आहे न उहा तमामु घणी तरजीह बुनियादनि जो उन खे केस ॾिसी ऐं तमामु घणी तरजीह बुनियाद इहो ॾिठो वेंदो आहे त बाबा छो जो हिन में माइनर इन्वॉल्व आहे, त हिन जो जल्द अज़ जल्द विदिन जेको लिमिटेड टाइम जे असां इन केस खे डिसाइड कयूं त जीअं जेको आहे उहो मुआशिरे खे इहो पैगाम वञे त अगरि जे को अञा नंढे ॿार ते पोरियो कराए थो या कुझु, त उन खे अहिड़ी सज़ा मिली सघे थी। अच्छा, मिसाल तौरु असां जेकॾहिं अहिड़ा घणा ॿार आहिनि जेके हाउस जॉब बि कनि था, मतिलबु ॿार घरनि में वञी करे कमकार कनि था, उन ते तशदुद बि थिए थो, उनखां वधीक पोरियो कराए थो वञे, जीअं असां पहिरीं चई वियासीं पंहिंजे इंट्रो में या सवालनि में, त मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेको आहे हुनखां पोरियो वरितो वञे थो, हुनजो हालांकि एॾो न ताक़त हूंदी आहे उन्हनि वटि, न एॾो हुन वित्त हूंदो आहे, पर उनखां जबरी कमु करायो वेंदो आहे।
त इन ते जेकॾहिं मिसाल तौरु मूंखे ख़बर पए थी पर्सनली, जी हाँ, ठीकु आहे, मां सोसाइटी ते बाद ईंदुमि, पर जेकॾहिं मूंखे ख़बर पवे थी जी हाँ, त पोइ उन जी जेका शिकायत आहे, जेको ॿारु मुलाज़मत पियो करे, उन शिकायत किथे कंप्लेंट असां फिल करे सघूं था? अच्छा, इन्ही जो मां ऑलरेडी ज़िक्र करे चुको आहियां त जेको लेबर इंस्पेक्टर आहे जी। उन्ही वटि डायरेक्ट तव्हां जेको आहे उहो रिटर्न में दरख़्वास्त ॾेई सघे थो। लेबर डिपार्टमेंट जी जेका ऑफिस हूंदी आहे हर डिस्ट्रिक्ट लेवल ते ज़िले लेवल ते ठहियल आहे, उन्ही वटि दरख़्वास्त ॾेई करे जेको आहे उहो माना तव्हां उन जे ख़िलाफ़ कंप्लेन करे सघो था। को शहरी जेको शहरी हुजे उहो करे सघे थो, ज़रूरी कोन्हे को उन जो फॉर एग्ज़ाम्पल पीउ करे, छो जो इन में काफ़ी असां अहिड़ा बि मिसाल ॾिठा आहिनि त जंहिंमें माउ पीउ पाण उन्हनि खे जेके नंढा ॿार आहिनि उन्हनि खां कमाईंदा आहिनि, उन्हनि खां कमाईंदा आहिनि त जीअं हीउ कुझु पुरियो करे खणी अचनि ऐं जेको आहे उहो माना असां खायूं। कानून इन जी बि, हीउ जेको कानून आहे जो 2017 वारो, इहो इन्ही खे बि सख़्तु जेको आहे उहो मना थो करे त अगरि जे अहिड़ो को वालदेन इन में इन्वॉल्व हुयो, को बि हुयो, त उन्ही जे ख़िलाफ़ बि कानूनी कार्रवाई थी सघे थी। ऐं उहो लेबर इंस्पेक्टर आहे ऐं जेको लेबर ब्यूरो जी जेका ऑफिस ठहियल आहे डिस्ट्रिक्ट लेबर डिपार्टमेंट जी, उन में दरख़्वास्त डायरेक्टली ॾेई सघिजे। अच्छा, डायरेक्टली सॼो, पर फॉर सपोज़ ॾिसो ॿारनि खां जेको जबरी पोरियो कराए वञे थो या उन्हनि खे मोकिलियो वञे थो कंहिं जॉब जे हवाले सां, त उन में गुरबत बि शामिलु आहे। हा, बिल्कुलु। सिर्फ़ु ईअं न आहे त वालदेन जेको आहे सो को शौक़िया ख़ातिर मोकिलीनि था, छो त जिन वालदेन वटि अवां ॾिठो हूंदो सभु कुझु आहे त उनजा ॿार किथे कमु न कंदा आहिनि, उनजा ॿार अव्हांखे स्कूल में ई ख़ासि तौर ते मिलंदा, एजुकेशन इंस्टीट्यूशन्स में मिलंदा, स्कूल्स खां पोइ जेको आहे सो उनजी टाइमिंग जेको आहे सो ट्यूशन सेंटर्स ते तव्हांखे मिलंदा। मतिलबु चवण जो मक़सदु इहो आहे त जिथे अव्हां ॾिसंदो उन वटि हथ में किताबु हूंदो आहे, मतिलबु उहो उते मिलंदा। पर मिसाल जी ॻाल्हि, जेकॾहिं गुरबत आहे ऐं गुरबत में इहो जेकॾहिं सिस्टम थिए थो, ॿारनि खे मोकिलियो वञे थो त भई कुझु तव्हां कयो कुझु असां कयूं त मिड़ई घर जो चुल्ह हले, इन ते बि जेकॾहिं को कंप्लेंट फिल करे थो त उन ते बि जेको आहे मुंहिंजे वालदेन खे मतिलबु सज़ा अची सघे थी? बिल्कुलु अची सघे थी साईं, बिल्कुलु अची सघे थी। ॾिसो न, हाणे इहा जेका ॿार जी उमिरि हूंदी आहे न, इहा उमिरि पढ़ण जी हूंदी आहे। हाणे वालिदैन जो कानून जे मुताबिक़ इहो हक़ु आहे त 18 साल खां नंढो जेको बि ॿारु आहे उन जो ख़र्चो आहे, उन जी जेका मेंटेनेंस आहे उहा फैमिली लॉ जे मुताबिक़ उन ते अचे थी। त उन जे मुताबिक़ हाणे उन खां अलावा अगरि जे असां शरई तौर ते ॾिसूं या कानूनी या इख़लाक़ी तौर ते ॾिसूं त वालिदैन जी इहा ज़िमेदारी आहे त जेसि ताईं छोकिरो या छोकिरी या उन जो जेको औलाद आहे उहो मेजर नथो थिए, 18 खां वॾो नथो थिए, त उन जा जेके बि तालीम जा ख़र्चा आहिनि, जेके बि उन जा नशोनुमा जा ख़र्चा आहिनि, बहितर उन जे वेलफेयर जा जेके ख़र्चा आहिनि, उहे उन खे ई बर्दाश्त करणा आहिनि। ऐं उन खां अलावा काफ़ी जेको आहे उहो अगरि जे स्कूल में वञनि था त स्कूल में एक्टिविटीज़ बि अचनि थियूं, स्कूल में या जेके ॿिया इदारा आहिनि गवर्नमेंट जे तरफ़ां स्कॉलरशिप्स बि अचनि थियूं, त जी हीअ जेका उमिरि हूंदी आहे न, मां त इहो ई इन जो मुंहिंजो मौक़िफ़ आहे त इन जेका उमिरि आहे उन जे ॿारनि खे असांखे पढ़ाइणु घुरिजे त जी उहो अॻिते हली करे असांजी सिंध जे करे ऐं असांजे मुल्क जे लाइ जेको आहे उहो सरमायो थियनि ऐं सुठे तरीक़े सां जेको आहे उहो कंट्रीब्यूट करे सघनि सोसाइटी में। अच्छा, कंट्रीब्यूट करे सघंदा। हिकिड़ो ॿियो सुवालु आहे त एडोलसेंस जेको आहे, छा उहो इजाज़त ॾिए थो कम जे हवाले सां? हलो फॉर वर्क। अच्छा, हा, हाणे जेको असां पहिरीं बि जेको आहे उहो एडोलसेंट लफ़्ज़ खे असां डिस्कस कयोसीं, त उहे ॿार जिन्हनि जी उमिरि 14 खां वठी 18 जे विच में आहे, उन्हनि खे थोरी इजाज़त ॾिनल आहे, थोरी लीनियंसी ॾिनल आहे, थोरो मौक़ो ॾिनल आहे त हू कमु करे सघे थो। पर कमु उहो कंदो, उन फितरत उन नेचर जो कमु कंदो जंहिं कम सां उन जे जिस्म ते या उन जो जेको आहे उहो माना बॉडी ते या उन जे जेका मेंटल ग्रोथ आहे या जेका फिज़िकल ग्रोथ आहे उन ते इफेक्ट न थिए। जी ईअं कोन्हे जो अगरि जे मिसाल 14 सालनि जे मथे खां ॿार एडोलसेंट खे इजाज़त ॾिनल आहे त इट डज़ंट मीन कि हू वञी फैक्ट्री ते कमाए, हू वञी कंहिं भठे ते कमाए, न, क़तई तौर ते न। सिर्फ़ु उहो कमु, उहो जेका इजाज़त ॾिनल आहे त जीअं उन जे कंहिं बि क़िस्म जी जेका वाधवीज आहे उन ते कंहिं बि क़िस्म जो असरु न पवे, उन ते असरु अहिड़े नेचर जो कमु हुजे। अच्छा, पर ॿियो हिकिड़ो सुवालु आहे त हिन कानून जो जेको मक़सदु आहे, छा ॿारनि खे जेको आहे सो तालीम ॾियणु आहे या उनखे उन लेवल ते वठी पहुचणु आहे, अहिड़ो को कानून? हा, बिल्कुलु। हाणे ॾिसो न, हाणे हिन में जेको आहे उहो इहो लिखियो पियो आहे वाज़े तौर ते त हाणे तव्हां तक़रीबन ॾिठो हूंदो त जेको छोकिरो कंहिं दुकान ते, कंहिं फैक्ट्री ते या कंहिं ते कमाए थो न, उहो छोकिरो स्कूल कोन वेंदो हूंदो। त उन हिसाब सां हिन खे रोकण जो मक़सदु ई इहो आहे। हिन खे रोकण जो मक़सदु इहो, ॾिसो न, का शइ अगरि रोकींदो आहे इंसान त उन जे पोयां को सबबु हूंदो। हिन कानून जो मक़सदु ई इहो आहे त जेका लेजिस्लेचर सां जेके कानून असेंबली मां हिन खे पास कयो त उनजो मक़सदु ई इहो आहे त ॿार इन उमिरि में पढ़े, स्कूल में वञे ऐं पंहिंजो जेको बुनियादु आहे उहो पको करे,
त जीअं अॻिते हली करे असांजे माशरे में कंट्रीब्यूट करे ऐं बेसिक नेसेसिटी जेका आहे न उहा बि इहा ई आहे त हू हिन अमल खे जेको आहे उहो पाण बि रोके, ॿियनि खे अगरि किथे ॾिसे थो त उन्ही खे बि जेको आहे उहो मना करे त जीअं अॻिते जेको आहे उहो कंट्रीब्यूट करे सघे सोसाइटी खे। अच्छा, हिन में डिपार्टमेंट जेको आहे छा रिस्पॉन्सिबल आहे इन्फोर्समेंट ऑफ लॉ जे हवाले सां? हा बिल्कुलु, हिन में जेको लेबर डिपार्टमेंट आहे सिंध गवर्नमेंट जे अंडर कमु थो करे, जेको लेबर जेको प्रोविंशियल तक़रीबन हर सूबे में आहे, उहो लेबर डिपार्टमेंट भी हिन कानून जे मुताबिक़ इन्ही खे डील थो करे, जेको हर ज़िले लेवल ते ऑफिसर ठहियल आहे ऐं लेबर ऑफिस बि ठहियल आहिनि। ऐं इवन दो जेके लेबर कोड्स आहिनि उहो वरी अलॻि सां फॉर एग्ज़ाम्पल उहे माण्हू जेके कमु कनि था किथे, उहो भले उते वरी मेजर बि कोन्हे ऐं माइनर बि कोन्हे, उते कंहिं उमिरि जी क़ैद कोन्हे, अगरि जे उते वञो तव्हां ओॾांहुं बि जेको आहे उहो न कंप्लेन करे सघो था जेके कोड्स आहिनि। पर हिन कानून जे मुताबिक़ जेको लेबर इंस्पेक्टर ठहियल आहे हिन जे मुताबिक़ उहो लेबर इंस्पेक्टर ऐं जेका डिस्ट्रिक्ट लेवल ते जेका लेबर डिपार्टमेंट जी ऑफिस ठहियल आहे उहे ॿई इन कानून खे अमल दरामद कराइण जा मुकमल पाबंद आहिनि। अच्छा, इन में मिसाल तौरु छा वालदेन खे बि जेको आहे सो इन जे हवाले सां सज़ा थी सघे थी जेकॾहिं ॿारनि खे उहो मज़दूरी ते मोकिलीनि था? ऐं सज़ा जो जेको आहे सो मां वरी हिकिड़ो दफ़ो ॿीहर पुछंदुमि त इन में ड्यूरेशन केतिरो हूंदो आहे प्रोसीडिंग्स जो, हियरिंग्स जो? जी हा, उन खां अलावा जेको आहे सो उन में सज़ा कहिड़ी अची सघे थी जेके अगरि वालदेन जेके आहिनि सो नंढनि ॿारनि खे मज़दूरी ते मोकिलीनि था? जी हा, तव्हां काफ़ी असांजे मुआशिरे में ॾिठो हूंदो या रोडनि जे सिग्नल्स ते ॾिठो हूंदो त काफ़ी अहिड़ा नंढड़ा सफ़ा मासूम छोकिरा पिननि था पिया। जी बिल्कुलु। त हाणे उन्हनि जे पोयां अगरि जे तव्हां उन्ही खे कुझु उनखे मना कयो या कुझु न त उन सां गॾु 4 ॿिया बि अची वेंदा। हाणे इन्ही जे पोयां हिकिड़ो वॾो जेको आहे उहो माना हिकु क़िस्म जो मां इहो खणी चवां त उन्हनि जो हिकिड़ो ग्रुप हूंदो आहे जेको उनखे सपोर्ट था कनि। हाणे अगरि हाणे ॾिसो न, अगरि जे हूअ ज़ोरी पिनाइनि पिया या वरी ॿियो जेको आहे अगरि ज़बरदस्ती उन्हनि खे जेको आहे उहो को पोरियो कराइनि पिया, चाहे उहो वालदेन ई छो न हुजे। ॾिसो, वालदेन खे इहा ख़बर हुजणु खपे हिन कानून जे मुताबिक़ बि त जेको मुंहिंजो औलाद आहे उन जी हींअर हिन उमिरि में कहिड़ी ज़रूरत हुजणु खपे। अगरि जे हुनखे इहा ज़रूरत जी ख़बर नाहे त हिन कानून खां हुनखे अवेयर हुजणु खपे। ऐं पंहिंजे प्लेटफॉर्म जी तवसल सां मां उन्हनि खे इहो व्यूअर्स खे ॿुधाइणु चाहींदुमि त हिन कानून खे तव्हां गूगल करे पढ़ो ऐं ॿियो असां जेका इंफॉर्मेशन ॾियूं पिया इन खे सम्झण जी कोशिशि कजे त भले ई वालिद छो न हुजे, अगरि जे फोर्सफुली ज़बरदस्ती तौर ते पंहिंजे ॿारनि खे अगरि जे पोरियो कराए थो कंहिं भठे ते, कंहिं फैक्ट्री ते, कंहिं दुकान ते या कंहिं बि जॻह ते अगरि जो पोरियो कराए थो त उहो बि उन जी बि कंप्लेन थी सघे थी। लेबर इंस्पेक्टर पाण मुरादो बि हिन में इहो बि लिखियल आहे त अगरि जे पाण मुरादो अहिड़ी का शइ आहे त गवर्नमेंट लेबर इंस्पेक्टर जे थ्रू ऐं डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस जी जेका लेबर ऑफिस आहे लेबर डिपार्टमेंट जी, उन जे थ्रू पाण मुरादो नोटिस वठी उन जे ख़िलाफ़ जेको आहे कानूनी कार्रवाई करे, भले वालदेन ई छो न हुजनि, उहो मैक्सिमम ॿिनि क़िस्मनि जो सज़ाऊं, हिकिड़ो ॾंड आहे, फाइन आहे ऐं ॿियो वरी इम्प्रेसमेंट आहे जंहिंखे असां क़ैद चवंदा आहियूं। उहा घटि में घटि 1 महीनो ऐं वधि खां वधि 6 महीननि ताईं क़ैद बि अची सघे थी अगरि जे साबित थो थी वञे केस। ऐं ॿी ॻाल्हि इहा त फाइन बि कोर्ट ते आहे त उहो बि उन ते हणी सघे थी। अच्छा, तव्हांजो त हाणे कोर्ट में अचण वञण बि थिए थो, तव्हांजो यकीनन हिन फील्ड ई अहिड़ी आहे त अव्हां ॾिठो हूंदो या अहिड़ो को तव्हांजे साम्हूं अहिड़ो को केस गुज़रियो हूंदो जेको अव्हां ऑब्ज़र्व कयो हुजे या को ॾिठो हुजे त भई इन जेको आहे सो ॿारनि खे मज़दूरी कराइण था जेको आहे सो वालदेन खे सज़ा थी आहे? अहिड़ो को केस आहे हिन वक़्तु जेको रिसेंटली थियो हुजे जंहिंमें वालदेन खे सज़ा बि थी हुजे? साईं, हाणे हींअर त मुंहिंजे ज़हन में आहे बि कोन। ऐं ॿी ॻाल्हि इहा त अहिड़ो काफ़ी असांखे एविडेंसिस मिलनि था, कोर्ट जा प्रेसिडेंट्स मिलनि था त जंहिंमें जेको आहे उहो माना अगरि जेको भठे ते नंढो ॿारु कमु करे पियो त उन ते जेको आहे उहो छा थींदो आहे, भठे वारनि जे ख़िलाफ़ु लेबर इंस्पेक्टर वञी उन्हनि ते छापो हणंदो आहे। या वरी अगरि जेको कंप्लेन करे थो, को आम शहरी बि अगरि कंप्लेन करे थो त फ़लाणे भठे ते, फ़लाणी फैक्ट्री ते, फ़लाणी जॻह ते या फ़लाणो फॉर एग्ज़ाम्पल तंदूर आहे उन ते, फ़लाणी होटल ते हू ई कमु पियो करे ऐं उन ते जेको आहे उन जे मुताबिक़ लेबर इंस्पेक्टर अची उन ते छापो हणी उन खे ॿार खे जेको आहे उहो माना हिकु क़िस्म जो ज़ब्त बि कंदो आहे ऐं उन खे रिकवर करे उन खे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कंदो आहे। ऐं हू जेॾीमहिल कोर्ट ऑफ लॉ जे साम्हूं ईंदा आहिनि, उन जो मैटर रिपोर्ट थींदो आहे त जेको आहे बिल्कुलु सज़ाऊं ईंदियूं आहिनि। अच्छा, आइन पाकिस्तान आर्टिकल अहिड़ो बि आहे जंहिंमें जेको आहे सो जेकी हिन में सज़ाऊं थियनि थियूं या ॿारनि खे जेको आहे सो प्रोटेक्शन जेको आहे सो थिए थो, इन हवाले सां बि ॿुधाइजो। हा बिल्कुलु। अच्छा, हाणे इन में जेको मेन पंहिंजो आर्टिकल डील थो करे असांजे आइन पाकिस्तान जो, उहो आहे आर्टिकल 25A। त उहो जेको आहे न उहो बिल्कुलु ई असांजो कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान जो
प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड जी जेके चिल्ड्रन जी प्रोटेक्शन आहिनि कंहिंखां फ्रॉम लेबर खां प्रोटेक्शन जे बारे में इहो कानूनी तौर ते ॾिसो न हाणे रियासत जो सभ खां वॾो जेको हिकिड़ो किताबु हूंदो आहे या जेके बि कानून असांजा ठाहिया विया आहिनि उहो असांजे आईनी पाकिस्तान जे मद्देनज़र ऐं जेके फंडामेंटल आर्टिकल्स आहिनि हीअ जेको असां जंहिं आर्टिकल जी हींअर ॻाल्हि करियूं पिया 25A सेक्शन आर्टिकल 25A इहो हिकिड़ो बुनियादी आर्टिकल आहे जेके 8 खां वठी 28 ताईं असांजे आईने पाकिस्तान में जेके बयानु कया विया आहिनि उन में इट्स वन ऑफ द फंडामेंटल आर्टिकल उन में इहो वाज़े तौर ते लिखियो वियो आहे त प्रोटेक्शन ऑफ अ चाइल्ड फ्रॉम अ लेबर त लेबर प्रैक्टिसिस जेके आहिनि उहो ऐं इन खां अलावा अॻिते इहो बि लिखियलु आहे त असेस टू एजुकेशन जेका असां सवेरे ॻाल्हि कईसीं एजुकेशन बिल्कुलु हेल्थ जे हवाले सां उन में बि आहे उन में बि आहे त न सिर्फ़ु एजुकेशन हुजे त हाणे ॾिसो न हाणे हिन में क्लियरली इहो तौर ते आर्टिकल जेको 25A जेके असां बहस था कयूं उन में लिखियलु आहे त बाबा प्रोटेक्शन ॾिनी वेंदी कंहिंखां लेबर खां ॿारनि खे जेको आहे उहो प्रोटेक्शन ॾिनी वेंदी त बाबा हू लेबर जो कमु न करे अॻिते इहो लिखियलु असेस टू जेको आहे उहो एजुकेशन माना तालीम बि उनखे उनजो हक़ आहे ईअं कोन्हे जो फॉर एग्ज़ाम्पल हाणे नथो करे त घर वांदो वेठो आहे न तालीम जी बि हक़ आहे उन हिसाब सां रियासत जी ज़िमेदारी आहे उन ते ऐं रियासती कानून ठाहिया आहिनि इन कानून खे मद्देनज़र रखंदे सभिनी खे इन खां अवेयर हुजणु खपे अच्छा इन खां पोइ ॿियो हिकिड़ो सुवालु आहे जेकॾहिं तव्हां हिकिड़ी ॻाल्हि करे वियो जी त मुफ़्त तालीम जेको आहे सो उहो बि लेबर लॉस में अचे थो पोइ उन जे बावजूदि बि जेको आहे सो रेशियो जेको आहे असांजो ॾिठो हूंदो उहो काफ़ी जेको आहे सो ॿार मज़दूरी जे हवाले सां लॻल आहिनि वालदेन लॻाइनि था पोइ छा इन में छा था सम्झो त लाशऊरी आहे और वालदेन खे जेको आहे सो थोरो घणो कुझु शऊर न आहे त भई असां ॿारनि जा हक़ पाण ख़ुदि वठी सघूं था इन हवाले सां छा चवंदो या इन में लेबर लॉ जेकी लॉस आहिनि जेके अथॉरिटीज़ आहिनि उन्हनि जी का लेकनेस आहे अच्छा हाणे सर हिन में रिक्वेस्ट अर्ज़ु इहो आहे त जेको मूं हवालो ॾिनो आर्टिकल 25A जो उन में इहो क्लियरली लिखियलु आहे त बाबा लेबर खां प्रोटेक्शन ॾिनी वेंदी ॿारनि खे ऐं असेस टू एजुकेशन हूंदी इहा ॻाल्हि आहे हाणे अॻिते हली करे जेके असां वटि जेको तव्हां चयो न बावजूदि कानून बि आहे पर छा आहे अमल दरामद कोन्हे ॾिसो अमल दरामद तॾहिं थींदो असां वटि लाशऊरी जेका आहे उहा हाणे थी सघे जेके असांजा व्यूअर्स आहिनि हीअ जेको प्रोग्राम ॾिसनि बि पिया ॾिसंदा बि सही पर बावजूदि उनजे थी सघे कंहिंखे जज़ाए ख़ैर सम्झी अॻिते कंहिंखे ॿुधाइनि बि सही मेन शइ असां वटि आहे न साईं असां वटि रिपोर्टिंग ऑफ क्राइम्स तमामु घटि आहे असां कमु थिए थो ॾिसूं पिया हिकिड़ो कमु आहे ग़लति थिए पियो असां पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में ॾिसूं था अगरि जे असां सभु घर खां निकिरूं था असां पंहिंजी ऑफिस ॾे वञूं था असां कोर्टनि में वञूं था असां जाॾे बि वञूं था पंहिंजी जेका बि वर्क प्लेस आहे त उन विच में रस्ते ते असां इहो ॾिसंदासीं त अहिड़ा सवे ॿार हूंदा जेके कमु कनि था पिया पर असां उन ते कंप्लेन कोन था कयूं न सिर्फ़ु असां बल्कि असां एतिरो क़दुरु उन्हनि खे इख़लाक़ी तौर ते चऊं बि नथा त साईं हीउ जेको तव्हां कमु कयो पिया हीउ नंढे ॿार खे तव्हां हिते जेको आहे उहो माना पोरियो करायो पिया तव्हांखे ख़बर आहे हीउ फ़लाणो कानून आहे हीउ जेको आहे उहो सिंध प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन एक्ट 2017 सिंध असेंबली मां पास आहे हीउ सिंध सूबो आहे तव्हां असां सिंध जा रिहाइशी आहियूं असां त इहो कानून नाफ़िज़ुल अमल आहे लिहाज़ा इन कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी थिए पई ऐं तव्हां हिन कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी न कयो तव्हां हीउ कमु छॾियो न त मां कंप्लेन कंदुसि हाणे जे अगरि जे इहा शइ अची थी वञे उन में त हू बि ॾिजंदो हा साईं हाणे मूंखे कोन्हे रखिणो मेन शइ इहा आहे त असां रिपोर्ट नथा कयूं त मां हिन प्लेटफॉर्म जी तवसल सां माण्हुनि खे इहा आगाही ॾींदो हलां त रिपोर्ट ज़रूरु कयो अच्छा शेर हुसैन ॿियो जेको अव्हांजो यकीनन हिकिड़ो लीगल एड सोसाइटी जेको आहे जिते असां कमु कयो पिया उन जे बारे में बि यकीनन मां अव्हां खां पुछंदुमि छो त इहो बि लाज़मी आहे जेकॾहिं मिसाल तौरु पहिरीं त मां अव्हां खां इहो पुछंदुमि त लीगल जेको एडवाइज़री जेको सोसाइटी आहे लीगल एड सोसाइटी इन में कमु कीअं थींदो आहे तव्हां कीअं कमु कंदा आहियो उन में जेको आहे सो स्टाफ केतिरो हूंदो आहे उन में शिफ्टूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि 3 शिफ्टूं हूंदियूं आहिनि या 2 शिफ्टूं हूंदियूं आहिनि इन हवाले सां थोरो असांखे ॿुधायो अच्छा ज़रूरु हाणे जंहिं इदारे सां मां बिलोंग कयां थो लीगल एड सोसाइटी मां उन में लीगल एडवाइज़र आहियां अच्छा हाणे असांजा जेको असांजो इदारो आहे उहो हर शहरी जे लाइ पर ख़ुशूसन औरतुनि ऐं ॿारनि जे लाइ जेको आहे उहो उन्हनि जे हक़नि जी जिते बि ख़िलाफ़ वर्ज़ी थींदी आहे उन्हनि खे ऐं सॼे पाकिस्तान जे शहरियुनि खे असांजो हिकिड़ो एडवाइज़र जो हिकिड़ो प्लेटफॉर्म ठहियलु आहे हिकिड़ो इदारो ठहियलु आहे जंहिंजो नालो आहे सिंध लीगल एडवाइज़री कॉल सेंटर जंहिंजो हिकिड़ो नंबर बि आहे 080070806 सवली सिंधी में 0800-70-80-6 त हाणे इन नंबर ते अगरि जेको बि ॾिसंदड़ आहे उहो कॉल कंदो त उन ते जेको आहे
मुफ़्त कानूनी मशवरो वठी सघे थो, आम माण्हू मुफ़्त कानूनी मशवरो उते न ॾींदो। न ॾींदो, उते जेको आहे उहो सुबुह जो 9 बजे खां वठी राति जे 1 बजे ताईं बाक़ाइदे हाई कोर्ट जा इनरोल्ड क्वालिफाइड जेके वकील साहिबान आहिनि उहे वेठा आहिनि थिया, जेके तव्हांजी उहे कॉल खणंदा, तव्हांजो सॼो जेको बि ज़रूरी कोन्हे जेको असांजो अॼोको टॉपिक आहे इन सां मुतलिक़ हुजे, तव्हांजो को बि हुजे, तव्हांजो अगरि जेको सर्विस मैटर आहे, ॿियो मसलो हूंदो, घरेलू इश्यूज़ हूंदा, तशद्दुद इश्यूज़ हूंदा, खोड़ सारा इश्यूज़ जी हा, जेके औरतुनि जा मसइला थींदा आहिनि, जीअं औरतुनि जी फैमिली जे अंदरि आहे या कंहिं बि क़िस्म जो अगरि को कंहिं कानून सां रिलेटेड हुजे, को बि कानूनी मसइलो हुजे, कंहिं बि क़िस्म जी ॼाण खपे, कंहिं बि क़िस्म जो अगरि जे कानूनी मसइले सां रिलेटेड आहे, तव्हां असांजे इदारे ते कॉल करे मुफ़्त कानूनी मशवरो वठी था सघो। अच्छा, इन में जेको आहे उहो असां वरी असांजो हिकिड़ो लिटिगेशन डिपार्टमेंट बि आहे। अच्छा, इन अॻिते वधण खां अवल मां हिकिड़ो तव्हां सवाल कंदुमि त उहो बि इन सां एड कंदा हलियो त जेकी कॉल अव्हांखे कनि, ठीकु आहे, त उहो कहिड़े टाइम ते कनि? सुबुह जो कनि, मंझंदि जो कनि, या राति जो अगरि जे मिसाल तौर को औरत आहे का मर्द आहे, राति जो अगरि फ्री थी ऑफिस खां या मामलातनि खां या लिखी करे कॾहिं कॾहिं थींदो आहे टाइम लॻो राति जो, त उहो तव्हांखे राति जो कॉल करे सघंदा, त केॾी महिल करे सघंदा, ॾींहं जो करे सघंदा, केॾी महिल कंदा, टाइमिंग छा आहे? जी अच्छा, असांजी जेका सिंध लीगल एडवाइज़री आहे उन जो जेको ऑफिस टाइमिंग आहे उहा सुबुह जो 9 बजे खां शुरू थिए थी ऐं राति जो 1 बजे ताईं हुजे थी। 1 बजे जी बिल्कुलु, राति जो 1 बजे ताईं जेके हींअर असांजूं शिफ्टूं हलनि पियूं उन जे मुताबिक़ टोटल 3 शिफ्टूं आहिनि? बिल्कुलु 2 शिफ्टूं आहिनि। जी हा, हिकिड़ी सुबुह जो 9 खां 5 ताईं हूंदी आहे, उन खां पोइ वरी 8 कलाकनि जूं 2 शिफ्टूं आहिनि। त उन में हाई कोर्ट जा वकील साहिबान असांजा वेठा हूंदा आहिनि, त उन में उहो क्लियर ई तौर सां जेको आहे उहो तव्हांजो जेको बि मशवरो हुजे, तव्हां जेको मसइलो हुजे, तव्हां पंहिंजो मसइलो डिस्कस कयो। तव्हां उन मसइलो डिस्कस करे तव्हांखे ॾिसो अमूमन थींदो ईअं आहे जो अॼुकल्ह ज़रूरी त कोन्हे को हर को कराची जहिड़े शहर में वेठो हुजे, न बिल्कुलु न, हैदराबाद जहिड़े शहर में वेठो हुजे, जंहिंमें ॻोठनि में रहंदा आहिनि, बिल्कुलु। हाणे ॿियो त हुन वटि को तरीक़ो कोन्हे, अलाह न करे को अहिड़ो को वाक़ियो पेश थी वियो, हाणे वाक़ियो जेॾी महिल पेश थिए थो न त इंसान वीचारो बौखलाइजी वेंदो आहे, त हाणे परेशान थी वेंदो आहे, असांखे हाणे मां काॾे वञा, मां कंहिं वटि वञा, मां छा कयां। ऐं असांजे ॻोठ में ऐं जेके लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन आहे, राति आहे या फॉर एग्ज़ाम्पल पुलिस ॾे वेंदो त पाण अञा डिॼंदो, अलाह न करे हू जेको आहे उहो माना कंहिं बि क़िस्म जो जेको आहे न उहो पर्चो मूंखे न ॾिजे, बिल्कुलु उहो अहिड़े तरीक़े सां। त हाणे छा आहे, आसान तरीक़ो इहो, अॼुकल्ह नंढी वॾी हर कंहिं वटि मोबाइल ज़रूरु पई आहे, त मोबाइल ते असांजो हीअ नंबर आहे, उहो नंबर जीअं डायल कंदा त हुनखे ओॾी महिल सॼो पंहिंजो केस ॿुधाइनि, जेको बि उन्हनि सां मसइलो आहे उहो ॿुधाइनि। अच्छा, केस ॿुधायूं अव्हांखे, अव्हां उनखे एडवाइस ॾींदो सिर्फ़ु सिर्फ़ु जेका फ्री ऑफ कॉस्ट हुजे, या वरी जेको आहे सो उन में अव्हां अॻिते बि हुनजी जेका आहे सो हेल्प करे सघो था? मिसाल तौरु जिन वटि पैसा न आहिनि, जी ठीकु आहे, त उहो उन हिसाब सां मतिलबु कीअं कमु करे सघे थो? मिसाल तौरु अव्हांखे एडवाइस वरिती, हाणे हुनखे अॻिते पाण वकील करिणो आहे, अॻिते पाण हुनखे प्रोसीडिंग्स हलाइणी आहे पंहिंजे केस जे हवाले सां, या उन जे लाइ बि अव्हां जेको आहे सो कोशिशि कंदा आहियो त यार हिन वटि पैसा न आहिनि, ग़रीब आहे, त उन जे हवाले सां असां वकील हिनखे जेको आहे सो करे था ॾियूं, अहिड़ो कुझु आहे तव्हां वटि? बिल्कुलु। अच्छा, असांजो लिटिगेशन डिपार्टमेंट ठहियल आहे, जंहिंमें असां अगरि जे का अहिड़ी औरत आहे जेका डिज़र्विंग आहे, जेका घरेलू तशद्दुद जी शिकार आहे, या वरी को अहिड़ो बुज़ुर्ग शहरी आहे, फॉर एग्ज़ाम्पल हाणे 60 खां मथे आहे हू, ऐं उनजो को ज़रिया मुआइश आहे ई कोन, उनजो को अहिड़ो औलाद बि कोन्हे, को अहिड़ो मिट माइट बि कोन्हे जेको उनखे सपोर्ट करे सघे, ऐं जाइज़ केस अथसि उनजो, त उन खे मद्देनज़र रखंदे असांजो हिकिड़ो सर्टेन SOPs ठहियल आहिनि, हिकिड़ियूं शर्तूं ठहियल आहिनि। अगरि जो उहो असांजे शर्तनि ते पूरो रहे थो ऐं कंडीशन जेके आहिनि उहे मीटअप करे थो, त पोइ उन खां पोइ जेको आहे उहो असां छा कंदा आहियूं, उनजो जेको बि केस हूंदो आहे उहो केस असां शुरू खां वठी फाइलिंग खां वठी करे जजमेंट ताईं उहो जेको असांजे लिटिगेशन डिपार्टमेंट जा वकील साहिबान आहिनि उहे हलाईंदा आहिनि। बिल्कुलु, अच्छा, उहे हलाईंदा आहिनि। अच्छा, इन में अव्हांखे जेको आहे सिर्फ़ु टेलीफोन ज़रिए ई तव्हां सां कॉन्टेक्ट करे तव्हां शिकायत थी सघे थी, करे सघे थो, या मशवरो वठी सघे थो, या उन जे लाइ जेको आहे सो ऑनलाइन बि जेको आहे सो को अहिड़ो प्रोसेस आहे जंहिंमें मतिलबु अव्हांखे एप्लीकेशन वो सेंड करे सघे थो माण्हू? अच्छा, हाणे हिकु त इहो कॉल जो तमामु बहितरीनु तरीक़ो आहे। ॿियो इहो त जेका असांजी लीगल एड सोसाइटी जी वेबसाइट आहे, उन लीगल एड सोसाइटी जी वेबसाइट ते जीअं ई उहा केरु गूगल ते वञी करे ओपन कंदो, उते हिकिड़ो चेट बोट आहे, उहो असांजो जेको मोहतरम जस्टिस रिटायर्ड नासिर असलम ज़ाहिद साहब आहे उन जे नाले सां आहे, नाज़ असिस्ट जे नाले सां, त उहो हिकिड़ो चेट बोट हले, छो जो अॼुकल्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौर आहे, तव्हां उन ते सवाल लिखो, ओॾी महिल तव्हांखे जवाबु ईंदो। अच्छा, हिकिड़ो शॉर्टली सवाल मां कंदुमि, छो त प्रोग्राम जो वक़्तु जेको आहे उहो ख़तमु थियण ते आहे, त इन ते छो त टॉपिक अहिड़ी आहे, त ॻाल्हाईंदासीं त मतिलबु ॻाल्हाईंदा वेंदासीं त प्रोग्राम जो जेको वक़्तु आहे उहो ख़तमु थियण ते आहे। शॉर्ट सवाल कंदुमि, शॉर्ट मूंखे आंसर ॾिजो, त
टोटल जेके अवां ॾे केसिस ईंदा आहिनि या कॉल्स वग़ैरह ईंदियूं आहिनि ॾींहं में उहे केतिरियूं ईंदियूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे सो कहिड़े नोयत जूं ईंदियूं आहिनि कहिड़े इशू सभ खां वधीक जी अच्छा सभ खां वधीक जेके घरेलू मसाइला आहिनि घरेलू मसाइला औरतुनि जा ऐं मसाइला केतिरियूं आहिनि, calls उन्हनि ईंदियूं जूं आहिनि? केतिरियूं calls ईंदियूं तक़रीबन 500 खां वठी 600 डेली बेसिस ते असां ठीकु आहे। वटि जेके आहिनि कॉल्स ईंदियूं आहिनि। ठीकु आहे शेर हुसैन लॻा साहिबु अवां असांखे वक़्तु ॾिनो स्टूडियो में अची वञे वॾी महिरबानी। जी नाज़रीन अॼु यकीनन अवां सम्झी विया हूंदव त अॼु जो जेको टॉपिक आहे निहायत अहम आहे। असां कोशिशि कंदा आहियूं त अहिड़ा ई प्रोग्राम खणी अचूं जंहिंमें ख़ासि तौर ते वालदेन खे जेको आहे सो इन वाल सां ऐं शऊर ॾेई सघूं त जिन वटि पैसा न आहिनि त उन्हनि जे ॿारनि जे लाइ बि जेको आहे सो हुकूमत या NGOs वग़ैरह जेके आहिनि उहे कमु करे रहियूं आहिनि, उनखे मुफ़्त एजुकेशन बि ॾेई सघनि था, उनखे मुफ़्त जेको आहे सो फैसिलिटीज़ बि ॾेई सघनि था। त कोशिशि कयो, गुरबत त हाणे आहे उनखे छा थो करे सघे पर फेस करणु असांजी ज़िम्मेवारी आहे। त अव्हां जेके वालदेन आहियो ख़ासि तौर ते उनखे मां रिक्वेस्ट कंदुमि त अव्हां स्ट्रगल कयो, अव्हां वर्क कयो, महिनत कयो ऐं ॿारनि खे जेको आहे तालीम ॾांहुं मोकिलियो त जीअं 5 साल मुंहिंजा ॾुखिया गुज़रंदा, 6 साल मुंहिंजा ॾुखिया गुज़रंदा, 7 साल मुंहिंजा गुज़रंदा ॾुखिया, पर उनखां पोइ जेको अव्हां जेको ॿिज पोखे रहिया आहियो एजुकेशन ॾेई करे ॿारनि खे नंढनि मासूमनि खे, उहो अव्हांखे जेको आहे सो ॿिज जेको आहे उहो अव्हांखे तमामु घणो फ़ाइदो ॾींदो। त यकीनन हे जेको प्रोग्राम हुयो उन में ॿारनि जा जेके इशूज़ आहिनि, जेकी हक़ आहिनि, जेकी उनखां पोरियो कराए थो वञे, उन जे जेके कानून जेके आहिनि उनजी ख़िलाफ़ वर्ज़ी थिए थी ऐं उन्हनि खे बिल्कुलु सज़ाऊं थींदियूं, वालदेन खे बि सज़ाऊं थींदियूं ऐं उन जेके कमु ॾियनि था ॿारनि खे उन जे हवाले सां बि जेको आहे सो उनखे सज़ाऊं थींदियूं। यकीनन ही प्रोग्राम जेको आहे सो अव्हांखे पसंदि आयो हूंदो। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।